मासूम ॿारनि जो या इर्द गिर्द में ओड़े पाड़े में जेके रहनि था ॿार उन्हनि जो पाण खे असांखे को तरीक़ेकार कढणो पवंदो त जीअं उहे बची सघनि। कल्ह ख़बर पई आहे अहमदपुर में का नंढड़ी मासूम न्याणी आहे जेका ज़ख्मी हालत में मिली आहे, जैसा भी इज्तिमाई ज़्यादती कई वही आहे। दोस्तों ही असांजो हल आहे, आवाज़ उथारण असांजो हल आहे, पर मजबूत तरीक़े सां। जॾहिं बि तव्हां ॾिसो जेके बि केसेस थियनि था, थोड़ी जगह छॾियो त बाबा गालियूं निकिरी वञनि मज़ा त हिननि सां जगह छॾियो। दुखना चवणो थो पए ऐं जेको खीर जो गोठ लफ़्ज़ आहे खीर जो गोठ इहो हाणे आहिस्ते आहिस्ते कुझु अर्से खां दरीदनि जो गोठ थो थींदो वञे, वैशी इंसान जो गोठ थो थींदो वञे। अलाए छो हितां जा वॾा जेके शहर तां हथु खणी विया आहिनि उहे ज़ालिम जेके ॾींहों ॾींहुं नाक़ था कनि। असांजो ही पुरज़ोर मुतालबो आहे हिंदु हुकूमत खे छा चऊं, उहो पाण इन जी सहूलियतकार आहे, हू पाण इनखे आज़ादु छॾियो आहे। तव्हां ॾिसो SP सिंध पुलिस जेका आहे उहा सिंध पुलिस लाइ उहा पीपुल्स पार्टी पुलिस आहे, हू हिन खे पाण सहूलियतकार बणाए बीठा आहिनि। हिन जा असां मुतालबो था कयूं त जेके क़ातिल आहिनि उनखे सरेआम फांसी ॾिनी वञे। विहाउ जो दौरु हुयो, हुन में हिकिड़ो वाक़ियो थियो, हुन में सरेआम फांसी ॾिनी उन ज़ालिम खे, त सालनि ताईं वाक़ियो पेश न आयो। अलाए छो हिते जेके ज़ालिम पक थियनि था हू कुझु अर्से खां पोइ ज़मानत करे आज़ादु सरेआम घुमनि था। असां मुतालबो थो कयूं त हुनखे सरेआम सीरत कोट चौक ते फांसी ॾिनी वञे। हे असां सभु उन लाइ निकिता आहियूं ऐं पुलिस जेके जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि त उन्हनि खे उन महिल ई जेको आहे त जेल कस्टडी कयो वियो आहे त जीअं उन मां इन्वेस्टिगेशन न थिए ऐं उन जा जीअं जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे लिकायो पियो वञे। असांखे इहो ख़दशो आहे।